नाज़रीन, ठठो मां वफ़ा अकरम अब्बासी की रिपोर्ट मुताबिक ज़िले ठठे के तालके घोड़ाबारी लॻ दरगाह पीर पुठो जे मुज़लूम ऐं मिसकिन न्याणी नाले मरियम धीअ रफ़ीक ऐं अब्दुल रज़ाक मलाह ठठे पहुची सहाफ़िन अॻियां लुड़क लाड़ींदे फ़रियाद कंदे ॿुधायो त अॼु खां 40 साल अॻु कराची जे हिकु नेक ऐं रहमदिल इंसान चौधरी अख्तर वरटाउन लॻ पुराणी बिजली घर भरिसां कच्ची आबादी जे 2 एकड़नि ज़मीन मुंहिंजे वालिद मरहूम रफ़ीक पंजाबी गिफ्ट कई हुई, जंहिंजो दस्तावेज़ अॻियां हली कुझु बासर लैंड माफ़िया जे माण्हुनि हर हिकु मज़हर पंजाबी पंहिंजनि साथियुनि हसन अली ज़ंगियाणी, इस्माइल कड़ोलाई, हिकु ॾोहारी हबीब आगरो खे पंहिंजे धाड़ेलनि साथियुनि सां मुंहिंजे घर में दाख़िल कंदे मूं मथां गैर इंसानी तशद्दुद करण सां मूंखे जिनसी तौर ते पिणु हिरासा कंदे मुंहिंजी न्याणियुनि जो ॾाज सोन ऐं मज़कूरा प्लाट जा दस्तावेज़ फुरे मूंखे पंहिंजे घर मां कढी करे कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि ऐं मूंसां थियल ज़ुल्म ऐं नाहक जो फ़रियाद हर क़िस्म वारे खे ॾिनो आहे, पर हिन महल ताईं को बि नोटिस नाहे वरितो वियो। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मुंहिंजे मसइले जो नोटिस हल कयो वञे।